हज़रत शेख झंडे पातणी जो अहवाल। ही तहक़ीक़ जी बेड़ी जो नाखो साहिब हाल ऐं करामत कमाल वारो बुज़ुर्ग हो। माण्हुनि खे सामूही दरिया तां बेड़ी में हिक किनारे खां ॿिए किनारे ते रसाईंदो। तोहफ़तुल किराम में ज़िक्र आहे त सैयद मीरा मुहम्मद मुहम्मदी जौनपुरी जी नज़र करामत असर सां फैज़याब आहे। जंहिं वक़्तु सैयद ठठे शहर में आयो ऐं ज़ाहिरी आलमनि संदनि किन ॻाल्हियुनि जे करे मथस कुफ़ुर जी फ़तवा ॾिनी। उन वक़्त जो वाली जाम निज़ामुद्दीन बेरुगो ज़ाहिर परस्त हो ऐं हाल वारनि जे मुशरब खां बेख़बर हो। सैयद में चङो गुमान न हुअसि, सो उन करे उन सैयद सां अक़ीदत वारो सलूक न कयाईं। वेतर जंहिं वक़्तु सैयद हुरमैन शरीफ़ैन वञण जो इरादो कयो त जाम निज़ामुद्दीन ॿेड़ी जे मलाहनि खे चयो त उन जी ॿेड़ी खे धुॿण में हणनि। जंहिं वक़्तु सैयद जी ॿेड़ी रवानी थी, मलाहनि वज वठी ॿेड़ी धुॿण में वञी फासाई ऐं पाण ॿाहिरि निकिरी विया। शेख झंडे पातणी खे उन हक़ीक़त जी ख़बर पई त पाण उते पहुची उन ॿेड़ी खे कढे सही सलामत किनारे ते आंदाईं। तॾहिं सैयद मथस फैज़ जी नज़र कई। उन वक़्तु विलायत जे दर्जे ते पहुतो ऐं औलिया अल्लाह जी जमायत में दाख़िल थियो। संदसि तुर्बत सामोई जे सरज़मीन में वाक़िअ आहे। अल्लाह ताला सभिनी ते रहमत करे ऐं संदनि क़बरूं रोशन फ़रमाए।